अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा सिंधी भाइरो दोस्तो। हिन वीडियो में असां तव्हांखे वठी हलंदासीं सिंध जे हिकु क़दीम महिराण ॻोठ जी ॻुझीन कहाणियुनि ऐं गुम थियल ख़ज़ाने जी ॻोल्हा जी दिलचस्प सफ़र ते। हिकु नौजवान आफ़ाक़ ऐं संदसि दोस्त फराज़ जे तजस्सुस भरी तलाश न रुॻो सोना ख़ज़ाना पर इल्म ऐं सक़ाफ़त जा क़ीमती मोती पिणु ज़ाहिर करे थी। छा आहे उहो ख़ज़ानो? कीअं हिकु क़दीम नक्शो उन्हनि खे उन ॾांहुं वठी वियो ऐं आख़िर में सिंध जी तारीख़, सक़ाफ़त ऐं वरसे खे कीअं महफ़ूज़ कयो वियो। हिन पूरी वीडियो जी डिस्क्रिप्शन में लिंक ॾिनी वई आहे। हीअ वीडियो ॾिसो ऐं ॼाणो त हक़ीक़ी ख़ज़ानो कहिड़ो हूंदो आहे। असांजे सिंधी चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो ऐं शेयर